अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। अल्लाह ताला कुरान मजीद में सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम खे ख़िताब करे चयो आहे त जीअं तव्हां ईमान आंदो आहे ॿिया बि अहिड़े तरीक़े सां ईमान आणींदा त पोइ हिदायत वारा थींदा। इहो दलील आहे त सहाबा किराम जो ईमान मयारी ईमान आहे। उन ईमान खे साम्हूं रखी असां पंहिंजी भेट बि करे सघूं था त असांजो ईमान कहिड़े दर्जे खे पहुतल आहे। अहले सुन्नत वल जमात जे नज़दीक सभु सहाबा जन्नती आहिनि, सभु सहाबा आदिल आहिनि। हा, उहे मासूम कोन आहिनि, उन्हनि खां ख़ताऊं थियूं इंसान हुजण जे नाते, पर उन्हनि जूं ख़ताऊं संदन नेकिन जे मुक़ाबले में ईअं आहिनि जीअं समुंड जे पाणी जे मुक़ाबले में चंद कतरा। छो त असांजे नज़दीक सहाबा मासूम न आहिनि, मासूम सिर्फ़ ऐं सिर्फ़ु अल्लाह जा नबी आहिनि, अल्लाह जा पैगम्बर आहिनि। इन्हनि सहाबा में हिकिड़ो अज़ीम इंसान बि आहे जंहिंजो इंतिहाई अज़ीम मक़ाम आहे, मर्तबो आहे। उहो मुसलमाननि जो चोथों ख़लीफ़ो सैयदुना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु आहे। तारीख़ी रिवायतनि में अचे थो, हिकु हदीसी रिवायत बि आहे त सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु खे जेका शहादत थी आहे उहा 21 रमज़ान ते थी आहे। संदन शान छा आहे? इमाम अहमद बिन हंबल जहिड़ो मुहद्दिस चवे थो, इन ई कौल खे इमाम हाकिम नक़ल कयो आहे मुस्तदरक जे अंदरि, त जेतिरी फ़ज़ीलत बयान थी आहे अहादीस जे अंदरि सैयदुना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु जी, एतिरे क़दुरु रिवायतूं के ॿिए सहाबी जे बारे में कोन आयूं आहिनि त एॾो अज़ीम सहाबी आहे। तव्हां ॾिसो, अल्लाह जे प्यारे पैगम्बर फरमायो, सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु पाण चवे थो त हिकु दफ़े अल्लाह जे नबी मूंखे फरमायो त अली, तोसां मोहबत उहो कंदो जेको मोमिन आहे, ऐं तोसां बुग़्ज़ उहो रखंदो जेको मुनाफ़िक़ आहे। इन मज़ा सबूत मिलियो त सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु सां मोहबत रखणु ईमान में शामिल आहे। ऐं जंहिं माण्हू जी दिलि जे अंदरि सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु जे बारे में बुग़्ज़ आहे, उहो सम्झी वठे त मुनाफ़िक़ आहे। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि हिते ज़रूरु बयानु कंदा हलूं त मोहबत उहा मोहबत कबी जेका शरई दायरे जे अंदरि हुजे। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखी छॾियो। केतिरा माण्हू मोहबत जी दावा कनि था सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु सां, लेकिन उन्हनि जी मोहबत ग़ुलवामेज़ आहे, हद खां मथे आहे। उन्हनि सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु खे पंहिंजे किताबनि जे अंदरि ख़ुदा जो दर्जो ॾेई छॾियो आहे, ख़ालिक चई छॾियो अथनि, क़यामत जे ॾींहं जो मालिक चई छॾियो अथनि। सभु चवनि था उन्हनि जो अक़ीदो आहे सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु मुश्किल कुशा आहे, बिगड़ी बनाइण वारो आहे, हाजत रवा आहे। इहा तारीफ़ कोन्हे, इहा तारीफ़ ग़ुलवामेज़ तारीफ़ आहे। इहा मोहबत कोन्हे, इहा दुश्मनी आहे। छो? सैयदुना अली रज़ी अल्लाह अन्हु जी पूरी ज़िंदगी असांजे साम्हूं आहे।
किथे सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु चयो आहे त आउं मुश्किल कुशा आहियां, किथे चयो आहे त आउं बिगड़ी बनाइण वारो आहियां, किथे चयो आहे त आउं हाजत रवा आहियां, किथे चयो अथसि त आउं दुआऊं ॿुधां थो। कंहिं माण्हू में जुरत आहे जो हिकिड़ो कौल सही सनद सां ॾेखारे, हा जेको हक़ीक़ी मुश्किल कुशा आहे उन चयो आहे उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां दुआऊं घुरो तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदुसि। हीअ हक़ीक़ी मुश्किल कुशा जंहिं छा चयो व इन यमसस्का अल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहु इल्ला हु व इन युरिदका बिखैरिन फला राद लिफज़लिहि। अल्लाहु अकबर। सूरह यूनुस फरमाई जेकॾहिं अल्लाह तव्हांखे तकलीफ़ पहुचाए को टारण वारो कोन्हे। हाणे जेकॾहिं तूं चवीं थो फलाणू बि टारे थो, फलाणू बि टारे थो, क़ुर जी आयत जो इनकार आहे। हा जहिड़ो माण्हू मञूं था कंहिं हद ताईं कंहिंजी तकलीफ़ दूर करे सघे थो, कंहिं हद ताईं, हर तकलीफ़ दूर कोन थो करे सघे, लेकिन जेको गुज़ारे चुको, मौत जंहिंखे अची चुको, उहो कुझु बि नथो करे सघे, का बि तकलीफ़ दूर नथो करे सघे। हू त ख़ुदि जीअरनि जो मोहताज आहे, जीअरनि जो मोहताज आया कोन्हे। मूंखे हिकिड़ो माण्हू ॾेखारियो, चैलेंज आहे मुंहिंजो, जंहिंखे तव्हां वॾे खां वॾो बुज़ुर्ग सम्झो, वफ़ात खां पोइ उन पंहिंजो पाण खे गुस्ल ॾिनो आहे, जुरत आहे उन में, पंहिंजो पाण खे कफ़न पारायो अथसि, ख़ुदि हली वियो आहे कब्रिस्तान, ख़ुदि क़बर में लथो आहे, पंहिंजो पाण तां मिटी विधी अथसि। कंहिंमें जुरत आहे हिकिड़ो मिसाल मूंखे पेश करे। अल्लाह जा बाना जेको गुज़ारण खां पोइ जीअरनि जो मोहताज आहे, उहो मुश्किल कुशा कीअं थींदो? उहो मुश्किल कुशा कीअं थींदो? जंहिंखे ॿिया कुलनि ते खणनि, गुस्ल ॾीन, क़बर में लाइन, मन मिटी जा मथां विझनि, हाणे जॾहिं ज़मीन में पहुची वियो उन खां दुआऊं पियो घुरजनि, तूं असांजूं तकलीफ़ूं दूर कर। जहालती हद आहे न? मुश्किल कुशा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजो परवरदिगार, ॿियो को मुश्किल कुशा कोन्हे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो नुक़्तो यादि रखो, इन खे ॻंढ ॾेई छॾियो, जंहिं ते मुश्किल अची वञे मुश्किल कुशा नथो थी सघे, जंहिं ते मुश्किल अची वञे मुश्किल कुशा नथो थी सघे। सैयदना अली ते मुश्किलातूं आयूं या कोन आयूं? आयूं। पूरो दौरे ख़िलाफ़त मुश्किलातनि जे अंदरि गुज़रियो आहे। जंहिं ते ख़ुदि मुश्किल अची वञे मुश्किल कुशा छा थींदो? उहो मुंहिंजो परवरदिगार आहे, जंहिंजे बारे में कंहिं जुरत करे सघे थो जो चवे त अल्लाह ते कॾहिं मुश्किल आई आहे? आहे कंहिंमें जुरत जो चवे त अल्लाह ते कॾहिं मुश्किल आई आहे? उहा हक़ीक़ी मुश्किल कुशा। तंहिंजे करे मोहबत उहा कबी जेका शरई दायरे जे अंदरि हुजे। ॾिसो अल्लाह जे नबी ख़ुदि पंहिंजे बारे में फरमायो, सही बुखारी जी रवायत आहे, पाण फरमाईंदा ला तुतरूनी कमा अतरत नसारा ईसा इब्न मरियम, मुंहिंजी अहिड़ी वाखाण न कजो जहिड़ी नसारा ईसा इब्न मरियम जी कई। कहिड़ी वाखाण कयाऊं, कहिड़ी तारीफ़ कयाऊं? हद खां मथे मोहबत। ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु बनाए छॾियाऊं, ईअं आया न? ऐं पुछां थो, ईसायनि जेको चयो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे, इहो मोहबत विचां या नफ़रत विचां? जवाबु ॾियो। मोहबत विचां या नफ़रत विचां? मोहबत विचां। मोहबत जे करे विया जहन्नम रसीद थी विया, मोहबत में गुलब जे करे जहन्नम रसीद थी विया। बाने जे मक़ाम तां खणी उन्हनि ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा जे मक़ाम ते पहुचाए छॾियो। हाणे जेकॾहिं इहो कमु तव्हीं कंहिं ॿिए इंसान जे बारे में करियो, तव्हीं अल्लाह जे अज़ाब खां बचंदो? कॾहिं बि न। अल्लाह जे नबी फरमायो फ़इन्नमा अब्दुल्लाह व रसूलहू, ऐं अल्लाह जो बानू आहियां, अल्लाह जो रसूल आहियां। मूंखे अल्लाह जो बानू चओ, अल्लाह जो रसूल चओ, मुंहिंजी तारीफ़ में हद न लंघो। हीअ प्यारे पैगंबर जी नसीहत आहे असांखे। छो त मिसाल साम्हूं हो, ईसाइन ईसा अलैहिस्सलाम खे मथे खणी छॾियो, शरई हद खां मथे खणी विया, नतीजतन शिरक जा शिकार थी विया, जहन्नम रसीद थी विया हलिया। त सैयदना अली रज़ी अल्लाह सां उहा मोहबत कबी जेका शरई दायरे जे अंदरि आहे, ऐं उहा मोहबत ऐं यकीन सां चवां थो जमात अहले हदीस ई करे थी। ॿिया ठोकरूं खाइनि पिया, गुलफ़ा में इस मोहबत जो शिकार आहिनि।
जंहिंखे सैयदना अली पसंदि कोन कंदो हो। ॾिसो मुंहिंजे साम्हूं ही नहजुल बलागा आहे। इन किताब जे बारे में ख़ुदि शिया हज़रात चवंदा आहिनि त ही किताब सैयदना अली रज़ी अल्लाह जो पंहिंजो आहे, उन्हनि जो माना उन्हनि जी बकौल। हाणे इन किताब जे अंदरि सफ़ो नंबर 590, ख़ुतबो नंबर 213, तर्जुमो आहे मुफ़्ती जाफ़र हुसैन जो। सैयदना अली जो हिकिड़ो कौल आहे, चवे थो असबहतो अबदन ममलूकन ज़ालिमन लिनफ्सी। तर्जुमो आ मुफ़्ती जाफ़र हुसैन जो करियां थो, उन जे लफ़्ज़नि में, शिया आलिम जे लफ़्ज़नि में चवे थो, सैयदना अली चवे थो, मैं उसका बेख्तियार बंदा। कंहिंजो बेख्तियार बंदो? अल्लाह जो। मैं उसका बेख्तियार बंदा और अपने नफ्स पर सितमरान हूं। पंहिंजे नफ्स ते ज़ुल्म कंदड़ आहियां, अल्लाह जो बेख्तियार बानू आहियां। केरु पियो चवे? सैयदना अली। पाण छा थो चवे? अल्लाह जो बेख्तियार बानू आहियां। क़ौम छा थी चवे? सभु इख्तियार सैयदना अली वटि आहे। हाणे कंहिंजी ॻाल्हि मञूं? ॿुधायो कंहिंजी ॻाल्हि मञूं? तव्हांजी ॻाल्हि मञूं या सैयदना अली जी ॻाल्हि मञूं? जंहिं पंहिंजो पाण जे बारे में छा चयो आहे? अल्लाहु अकबर। ही किताब मुंहिंजे साम्हूं आहे, नहजुल बलागा। इन जो वरी सफ़ो नंबर खोलियां थो 272। 272 सफ़े ते सैयदना अली रज़ी अल्लाह जो हिकिड़ो तवील ख़ुतबो आहे, ऐं इन ई ख़ुतबे खे हिकिड़ो ख़ासि जेको माना नालो ॾिनो वियो आहे, उहो नालो आहे अशबाह, ख़ुतबे अशबाह। इन ई ख़ुतबे जे आख़िर में 272 नंबर सफ़ो सैयदना अली रज़ी अल्लाह नो अल्लाह खां दुआ घुरे पियो, ऐं छा थो चवे? व अग़नेना अन मद्दिल ऐदी इला सिवाक इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। ऐं मुंहिंजा अल्लाह, ही मुंहिंजा जेके हथ आहिनि, तोखां सवाइ कंहिं ॿिए जे साम्हूं न खजनि। मूंखे इन खां बेपरवाह कर, मुस्तगनी करे छॾ। ही मुंहिंजा हथ सिर्फ़ु तुंहिंजे आॾो खजनि, कंहिं ॿिए जे आॾो न। ही मुंहिंजा हथ कंहिंजे आॾो खजनि? सिर्फ़ु तुंहिंजे आॾो, कंहिं ॿिए जे आॾो न। ऐं पुछां थो, जेको ॿिए जे आॾो हथ खणे, उहो त बानू आहे न, उहो ख़ुदा नथो थी सघे, मुश्किल कुशा नथो थी सघे। जेको ॿिए जे आॾो हथ खणे, अल्लाह जे आॾो हथ खणे। पर नऊज़ बिल्लाह, अल्लाह कॾहिं कंहिंखे ॿाॾायो आहे? अल्लाह पंहिंजा हथ कंहिंजे आॾो खयां आहिनि? हक़ीक़ी मुश्किल कुशा उहो आहे। ही सैयदना अली रज़ी अल्लाह नो पाण चवे पियो, ऐं मुंहिंजा रब, ही मुंहिंजा हथ जेके तोखां सवाइ कंहिं ॿिए जे आॾो न कजनि, इन खां तूं मूंखे बेपरवाह करे छॾ। बेशक तूं हर शइ ते कुदरत रखण वारो आहे। ही ॿियो ख़ुतबो। उन खां पोइ साॻियो किताब, इन जो सफ़ो नंबर आहे 253। तव्हां ॾिठो हूंदो, अॼु बि एतिरियूं गाॾियूं कुझु हलनि पियूं जिन ते लिखियलु हूंदो आहे पुठियां अली वारिस। हा, के ज़माने में वॾो तादादु हो। अल्हम्दुलिल्लाह, इहा तहरीक बदीन वॼा हली, या बदीन जी गयूर जमात अक़ीदे जे हवाले सां, जंहिं उन ज़माने जे अंदरि हर कार जे पुठियां स्टिकर हयो त हक़ीक़ी वारिस केरु आहे? अल्लाह ताला। ॿिया हक़ीक़ी वारिस कोन्हनि। तव्हांजो पीउ गुज़ारे थो, तव्हीं वारिस आहियो। हिकिड़े ॾींहुं तव्हां मरी वेंदो, तव्हांजो औलाद वारिस थींदो। ऐं पुछां थो, सैयदना अली रज़ी अल्लाह जो जॾहिं शहीद थियो, वारिस केरु थिया? हसन हुसैन थिया या कोन थिया? हसन हुसैन थिया या कोन थिया? अल्लाह जो को वारिस आहे? उनजो को वारिस कोन्हे, उहा हक़ीक़ी वारिस। लेकिन सैयदना अली रज़ी अल्लाह नो हिन नहजुल बलागा जे अंदरि वारिस कंहिंखे चयो आहे? अजीब ॻाल्हि आहे, मोहबती दावा करी थो, पर जंहिंसां दावा करी थो मोहबती, उनजो कौन तोखे क़बूल कोन्हे। कहिड़ी तुंहिंजी मोहबत आहे? मूंखे ॿुधाए त सही, कहिड़ी तुंहिंजी मोहबत आहे? जंहिं हस्ती सां मोहबती दावा करी थो, न उनजो अक़ीदो क़बूल आहे, न उनजो कौल क़बूल आहे। अक़ीदो अल्हम्दुलिल्लाह असां अपनायो आहे। रब खां सवाइ कंहिंखे मुश्किल कुशा कोन था सम्झो। बिगड़ी बनाइण वारो, हाजत रवा, अल्लाह खां सवाइ को आई कोन। सैयदना हुसैन करबला जे मैदान में दुश्मन घेरो करे चुको आहे। ऐं पुछां थो, कंहिंखां दुआ घुरी? कंहिंमें जुरत आहे? कंहिंमें ताक़त? हिकिड़ो हवालो पेश करे त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह नो पंहिंजे वालिद खे सॾियो हुजे, पंहिंजे नाने खे सॾियो हुजे? न, मूं 4 किताबनि जा हवाला ॾिना आहिनि। शिया जे 4 किताबनि जा हवाला,
अल इरशाद बाय इलामुल वरा बाय सैयदना हुसैन के पुकारियो पंहिंजे परवरदिगार पंहिंजे मालिक के कोई अज़ीम इंसान हुआ। हाँ नहजुल बलागा खुतबो नंबर 88 253 नंबर सफ़ो सैयदना अली चवे तो ज़ालिक मुब्तदिउल ख़ल्क़ व वारिसुहु व इलाहुल ख़ल्क़ व राज़िक़ुहु। चवे तो वो अल्लाह ही मखलूक जो ख़ालिक आहे, मखलूक जो वारिस आहे, मखलूक जो माबूद आहे ऐं मखलूक जो राज़िक़ आहे। वारिस केरु आहे? अल्लाह। सैयदना अली कंहिंखे बि चवे वारिस? अल्लाह वारिस आहे मखलूक जो। सैयदना अली कोन थो चवे त आउं मखलूक जो वारिस आहियां। वेही सोचियो केरु अक़ीदे में पैरोकार आहे? सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जो। हीउ साॻियो किताब मुंहिंजे साम्हूं आहे। असांखे ॿुधायो वेंदो आहे त बाबा वसीलो जेको आहे जेसीं तव्हांखे माण्हू जो न वठंदो तव्हां अल्लाह ताला ताईं कोन पहुचंदो, अल्लाह तव्हांजूं दुआऊं क़बूल कोन कंदो। असांखे इहे फूकूं ॾिनियूं वयूं आहिनि। अल्लाह बिना वसीले जे दुआ क़बूल कोन थो करे जेसि ताईं कंहिंजो वसीलो न वरितो वञे। असां वसीले जा क़ाइल आहियूं पर इन ई वसीले जा न। वसीलो छाजो आहे? अल्लाह जो सुहिणनि नालनि जो। वसीलो छाजो आहे? नेक अमलनि जो। वसीलो छाजो आहे? कंहिं ज़िंदा इंसान खां उन जी ज़िंदगी में दुआ घुराइण जो। इहे टे क़िस्म साबित आहिनि। लेकिन फलाणे जे मुहाबे रब मुंहिंजी दुआ क़बूल कर किथे साबित कोन्हे। फलाणे जे सदके मुंहिंजी दुआ क़बूल कर किथे साबित कोन्हे। हाणे ॾिसो नहजुल बलागा सफ़ो नंबर 315 खुतबो नंबर 108 सैयदना अली वसीलो छा खे थो चवे? मुहिब आई न, मोहब्बती दावा करी थो न, अक़ीदो क़बूल कंदे। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु चवे थो अल्लाह की तरफ वसीला ढूंढने वालों के लिए बेहतरीन वसीला। अल्लाह जा जेके वसीलो ॻोल्ही नथा उनमें बेहतरीन वसीलो कहिड़ो आहे? 14 शयूं ॿुधाए थो सैयदना अली। पहिरीं नंबर ते चवे थो अल्लाह और उसके रसूल पर ईमान लाना, उसकी राह में जिहाद करना, कलमे तौहीद कि वो फितरत की आवाज़ है, नमाज की पाबंदी वो ऐन दीन है, ज़कात अदा करना, माह रमज़ान के रोज़े रखना, खाने काबा का हज व उमरा करना, अजीज़ों से उसने शुरू करना और मख्फी तौर पर खैरात करना, खुल्लम खुल्ला खैरात करना, लोगों पर एहसानात करना, अल्लाह के ज़िक्र में बड़े चलो। हिकिड़ी शइ इहा बि आहे नबी की सीरत की पैरवी करो ऐं आख़िर में आए और कुरान का इल्म हासिल करो। 14 शयूं सैयदना अली चवे थो इहा आहे वसीलो। अरबी जा लफ़्ज़ ॿुधाईंदो हलां छो इन अफ़ज़ल मा तवस्सल बिहिल मुतवस्सिलून। जेकॾहिं को वसीले ॻोल्हण वारो वसीलो ॻोल्हे थो सभ खां अफ़ज़ल वसीलो कहिड़ो आहे? इहे 14 शयूं। सैयदना अली के इंसान जो ज़िक्र कयो त फलाणे जे दुआ घुरो मुहाबे तॾहिं अल्लाह दुआ क़बूल कंदो। ही तव्हांजो किताब सैयदना अली वसीलो बयान करे थो नेक अमाल, तौहीद, ईमान, नमाज, रोज़ो, हज, ज़कात, माइटनि सां उसने सुलूक, सदकात, खैरात ॾियणु, क़ुरान पढ़णु। अल्लाहु अकबर। ही सैयदना अली रज़ी अल्लाह जो अक़ीदो आहे ऐं पाण फरमाए विया आहिनि साॻी किताब जे अंदरि। अहले सुन्नत जो किताब फ़ज़ाइलु सहाबा उन जे अंदरि में रिवायत मौजूदु आहे। किताब सुन्न इब्न अबी आसिम जो उन जे अंदरि में रिवायत मौजूदु आहे सही सनद सां। ऐं नहजुल बलागा जे अंदरि बि मौजूदु आहे। 539 नंबर सफ़ो सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो मुंहिंजे मुआमले में, मुंहिंजे बारे में 2 टोला तबाह थींदा। 2 टोला तबाह थींदा। उहे कहिड़ा आहिनि? सैयदना अली पाण उन जी निशानदेही करे थो। ही किताब नहजुल बलागा मुंहिंजे साम्हूं आहे। उहे 2 टोला कहिड़ा आहिनि? सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त हिकिड़ो मूंसां हद खां वधीक मोहबत करण वारो, ॿियो मूंसां बुग़्ज़ रखण वारो। 839 नंबर सफ़ो वकाल अलैहिस्सलाम हलक फ़िय रजुलान। मुंहिंजे मुआमले में 2 माण्हू, 2 क़िस्मनि जा माण्हू तबाह थींदा, हलाक थींदा। पहिरियों मुहिबुन ग़ालिन, हद खां वधीक मोहबत करण वारो। ॾिसो अची वई ॻाल्हि या न?
जंहिंजी निशानदेही मूं अॻु में कई आहे, हद खां मथे मोहबत जहन्नम में पहुचाईंदी। जी ईसाइनि खे ईसा अलैहिस्सलाम सां गुलवामेज़ मोहबत जहन्नम में पहुचायो। सईदना अली छा पियो चवे? हद खां वधीक मोहबत करण वारो उहो केरु आहे? जेको सईदना अली खे ख़ुदा जो दर्जो ॾे, मुश्किल कुशा, बिगड़ी बनाइण वारो, हाजत रवा, तकलीफ़ूं दूर करण वारो। इहे कंहिंजूं सिफ़तूं आहिनि मुंहिंजे परवरदिगार जूं, ॿिए कंहिंजूं सिफ़तूं कोन आहिनि। ॿिया सभु मोहताज आहिनि। खोल क़ुरान, या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह, ऐं इंसानो तव्हीं सभ जा सभु अल्लाह जा ॾो फ़क़ीर आहियो। उन्हनि इंसाननि में हज़रत अली शामिल आया कोन्हे? पाण बि शामिल आहियूं, अल्लाह जा नबी बि शामिल आहिनि, पैगंबर अल्लाह जा ॾो फ़क़ीर आहिनि, मोहताज आहिनि। हिकिड़ो अल्लाह कंहिंजो मोहताज न आहे, उहो आहे हक़ीक़ी मुश्किल कुशा। ॿिया सभु मोहताज आहिनि, ॿिया सभु अल्लाह जा ॾो फ़क़ीर आहिनि। अल्लाह जा बानो क़ुरान ते पढ़ो, केॾा इहे माण्हू गुमराह थिया आहिनि, केतिरे क़दुरु गुमराह थिया आहिनि। उहो अक़ीदो अपनायो अथनि जेको सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जो अक़ीदो ई न आहे। अल्लाहु अकबर। सैयदना अली पाण ख़त ॿुधाए वियो। ॿियो माण्हू कहिड़ो? मुबग़िज़ुन क़ालिन, मूंसां दुश्मनी रखण वारो, बुग़्ज़ रखण वारो। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो उहो बि तबाह थींदो। उहे केरु? नासबी आहिनि, ख़ारजी आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अहलुल हदीस, अहले सुन्नत वल जमात सैयदना अली रज़ी अल्लाह सां मोहबत रखनि था, दिली मोहबत। पर उहा मोहबत जेका शरई दायरे जे अंदरि आहे, शरई दायरे खां ॿाहिरि कोन्हे। यादि रखी छॾियो, सैयदना अली रज़ी अल्लाह जी अक़ीदे जी गैरत छा हुई? ख़ुदि शिया जो किताब मूं वटि मौजूदु आहे, तारीख़ याकूबी, 9 तारीख़ ज़िलहिज्जा जी, पाण अरफात जे मैदान में मौजूदु आहिनि। तव्हां ख़बर आहे त हज थींदो आहे, जेको मेन हुनजो रुकन आहे उहो थींदो आहे 9 तारीख़, वक़ूफ़ अरफा। पाण मौजूदु आहिनि। सैयदना अली रज़ी अल्लाह हिकिड़े माण्हू खे ॾिठो त पिनंदो अचे, सुवाल कंदो अचे। मूंखे यादि आहे इहो मंज़र 2014 में मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। माण्हू अरफात जे मैदान में पिननि पिया। उहा जाइ जिते अल्लाह खां सुवाल कयो वञे, उते मख़लूक खां सुवाल कनि पिया। अहिड़ा बदनसीब आहे। इहा हमरा सुवाल कंदे कंदे अची सैयदना अली जे साम्हूं बीठो ऐं सुवाल करणु लॻो, साईं मूंखे कुझु ॾियो। सैयदना अली छा चयो? तारीख़ याकूबी, अल्लामा याकूबी शिया आलिम आहे, अहले सुन्नत जो कोन्हे। सैयदना अली चवे थो वैहक तसअलु फी हादल यौम गैर अल्लाह। तो ते अफ़सोस आहे, अल्लाह जा बाना, अॼोके ॾींहुं बि तूं अल्लाह खे छॾे गैर खां सुवाल पियो करी। अॼोके ॾींहुं अल्लाह खे छॾे तूं मूंखां सुवाल पियो करी। सुवाल कर पंहिंजे रब खां। इहा सैयदना अली जो अक़ीदा तौहीद। वेही सोचियो संदन शान छा आहे। अल्लाह जे नबी फरमायो मन कुंतु मौलाहु फअलियुन मौलाहु, जंहिंजो आऊं दोस्त आहियां उनजो अली बि दोस्त आहे। हिते मौला जी माना दोस्त आहे, छो त अॻियां जेके हदीस लफ़्ज़नि से बयानु कनि था त मौला जी माना कहिड़ी आहे। जंहिंजो आऊं दोस्त आहियां उनजो अली बि दोस्त आहे। अहिड़े नमूने सां पाण फरमाइनि था, हिकु जॻह ते 10 सहाबा जा नाला वठनि था, अशरे मुबशरा, उहे जन्नती आहिनि। पाण फरमाइनि था अलीयुन फिल जन्नह, अली जन्नत में आहे। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो पाण सगुरा फरमाइनि था मन हब अलीयन फ़क़द हब्बनी, जंहिं अली सां मोहबत कई तहक़ीक़ उन मूंसां मोहबत कई। ऐं वमन अबग़द अलीयन, जे सैयदना अली सां बुग़्ज़ रखियो, दुश्मनी कई, फ़क़द अबग़ज़नी, उन मूंसां दुश्मनी रखी, मूंसां बुग़्ज़ रखियो। वही सोचो कहिड़ो अज़ीम मक़ाम आहे। जॾहिं जंगे ख़ैबर लॻी, पाण ऐलान कनि था सुभाणे झंडो उन माण्हू खे ॾींदुसि। पाण फरमाइनि था युहिब्बुल्लाह व रसूलहू, जेको अल्लाह सां मोहबत करे थो, अल्लाह जे रसूल सां मोहबत करे। वयुहिब्बुहुल्लाह व रसूलहू, ऐं अल्लाह उन सां मोहबत करे थो ऐं रसूल बि उन सां मोहबत करे थो। माना 2 तरफ़ी मोहबत आहे। उहो शख़्स, उहो इंसान अल्लाह सां मोहबत करे थो, अल्लाह जे रसूल सां मोहबत करे थो, अल्लाह उन सां मोहबत करे थो, अल्लाह जे रसूलनि सां मोहबत करे थो, उनखे सुभाणे झंडो ॾींदुसि। साहबा चवनि था असीं इंतज़ार में हुजूं, तमन्ना बि हुजे काश जो झंडो मिली वञे। ॿिए ॾींहुं पाण सैयदना अली खे सॾी नथा ऐं झंडो हवाले कनि था।
अखियुनि में तकलीफ़ आहे, अखियुनि में तकलीफ़ आहे। सैयदना अली खे अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजो लुआब मुबारक लॻायो, तकलीफ़ दूर थी वई। यकीनन दूर करण वारो अल्लाह आहे, पर पैगंबर जूं बाज़ शयूं अहिड़ियूं जंहिंमें बरकत आहे, तबरुक आहे। लुआब लॻाइण सां सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु जे अख जी तकलीफ़ दूर थी वई। पाण लड़ाई कनि था, शिकस्त ॾियनि था, ऐं हयातुल क़ुलूब शिया जो किताब जी लाइब्रेरी मौजूदु आहे 3 जिल्दनि में, फारसी जे अंदरि ईरान खां शाया थियल। उन में लिखियो पियो आहे त सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, आउं उन ॾींहुं कामयाबु थियो आहियां, मुंहिंजी मदद सिर्फ़ु अल्लाह कई आहे। मुंहिंजी मदद कंहिं कई आहे? अल्लाह कई आहे। ॾिसो सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु बि अल्लाह खे मुश्किल कुशा समझे पियो, मदद करण वारो समझे पियो। हयातुल क़ुलूब मुल्ला बाक़िर मजलिसी जो फारसी जे अंदरि किताब। ऐं सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु, अल्लाह अकबर, पाण ॿारनि में सभ खां पहिरीं मुस्लमान थियनि था। मर्दनि में सभ खां पहिरीं मुस्लमान थियण वारो केरु आहे? सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु। औरतनि में संदन घरवारी सैयदा ख़दीजा रज़ी अल्लाह अन्हा। ग़ुलामनि में ज़ैद बिन हारिसा। ऐं नंढनि ॿारनि में सैयदना अली बिन अबी तालिब। जॾहिं पाण इस्लाम क़बूल कनि था तॾहिं सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु जी उमिरि 8 साल। 8 सालनि जी उमिरि में पाण मुस्लमान थियनि था। वही सोचो, नंढपण जे अंदरि ई पाण अल्लाह जे प्यारे पैगंबर सां गॾु रहिया आहिनि, अल्लाह जे नबी सां गॾु ज़िंदगी गुज़ारी अथनि। ऐं ॿी ॻाल्हि असांखे ॿुधायो वेंदो आहे त सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु अस्तग़फिरुल्लाह सहाबा सां वॾा के टकराव हुआ, पाण में ठहंदा कोन हुआ, हिक ॿिए जा दुश्मन हुआ। शिया जो किताब मूं वटि मौजूदु आहे, अशिफा शेख शरीफ मुर्तज़ा जो मुंहिंजी लाइब्रेरी मौजूदु आहे। अहले सुन्नत जो किताब मुस्नद अहमद, अहले सुन्नत जो किताब सही बुखारी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका समाना वफ़ात थी आहे, मुस्नद अहमद जा लफ़्ज़ आहिनि, अञा चंद ॾींहं थिया आहिनि। सैयदना अली ऐं अबू बकर सिद्दीक़ गॾु अचनि पिया घिटी वञा। आउं पुछां थो, जेके चवनि था वॾा झेड़ा हुआ, दुश्मनियूं हुयूं, अञा चंद ॾींहं थिया आहिनि वफ़ात खे, मुस्नद अहमद जा लफ़्ज़ आहिनि, ॿई ॼणा घिटी वञा गॾु अचनि पिया। दुश्मन हुजनि हा त गॾिजी अचनि हा। सैयदना हसन रज़ी अल्लाह अन्हु ॿारनि सां गॾु रांदि पियो खेॾे। अबू बकर सिद्दीक़ छा कयो? अल्लाहु अकबर, नंढड़े हसन खे खणी पंहिंजे कुलनि ते विहारे पियो ऐं चवे थो, मुंहिंजा माउ पीउ तो था क़ुर्बान वञनि, तूं अली सां मुशाबा कोन्हे, तूं अल्लाह जे रसूल सां मुशाबा आहीं। तुंहिंजा मुहांडा कंहिंसां मिलनि था? अल्लाह जे रसूल सां, अली सां न। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, व अलीयुन यज़हको, अली मुर्तज़ा इहा ॻाल्हि ॿुधी खिले पियो। ही मोहब्बत जी निशानी आहे, दुश्मनी निशानी आहे। सैयदना अली सैयदना अबू बकर ते बैत कई, बैत कई ख़ुशी सां, पुठियां निमाज़ूं पढ़ियाई। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि सही ज़बरदस्ती बैत हुई। अस्तग़फिरुल्लाह, ही तव्हां सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु ते हमलो करियो पिया, ख़ुशी सां बैत थी आहे। वरना तव्हांजो किताब अल उसूल मिनल काफ़ी मूं वटि मौजूदु आहे 8 जिल्दनि में। उन में हिकिड़ो बाब आहे, याकूब कुलैनी क़ाइमु करे थो त असांजा जेके इमाम आहिनि दुनिया में पंहिंजी मर्ज़ी सां ईंदा आहिनि ऐं मौत संदन मर्ज़ी सां ईंदो आहे। मौत संदन मर्ज़ी सां ईंदो आहे। मूंखे ॿुधायो, अव्हां जे बकौल जॾहिं मौत इमामनि जो संदन हथ में आहे त पोइ कहिड़ी मसलत आहे? कहिड़ी मसलत आहे जो अबू बकर सिद्दीक़ ते मजबूरन बैत करे? सैयदना अली, इहा अव्हां जो किताब लिखे थो। जॾहिं मौत ज़िंदगी पंहिंजे हथ में हुजे, पोइ डिॼण जी कहिड़ी ज़रूरत आहे कंहिंखे? सैयदना अली ख़ुशी सां बैत कई। क़रीबन 14 किताबनि जा मूं हवाला ॾिना आहिनि। बल्कि हिकिड़ो किताब तमामु क़दीम किताब आहे शिया जो, उहो किताब इब्राहिम सकफ़ी जो आहे। अल्लाह हुकम जी लाइब्रेरी मौजूदु आहे 2 जिल्दनि जे अंदरि। सैयदना अली चवे थो, आउं वञा ॾिसां त अबू बकर सिद्दीक़ ते माण्हुनि जो मेड़ लॻो पियो, बैत पिया कनि। सोचियमि त आउं बि बैत करियां ऐं अबू बकर सां जेको तावन करियां। पोइ अबू बकर हथ ते बैत कनि, ख़ुशी सां। हुन में का ज़बरदस्ती कोन्हे, ख़ुशी सां बैत सैयदना अली करे थो, पुठियां नमाज़ूं पढ़े थो। बल्कि ॿुधाईंदो हलां, सैयदना
अबू बकर सिद्दीक ऐं सैयदना उमर बिन ख़त्ताब जूं क़बरूं तां ख़बर आहे अॼु बि अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी क़बर मुबारक सां गॾु आहे। इहो साॼो किताब अशाफ़ी शेख मुर्तज़ा जो लिखे थो त इमाम जाफ़र सादिक जॾहिं मदीने ईंदो अल्लाह जे रसूल जी क़बर मुबारक ते ईंदो ऐं उन खां पोइ अबू बकर ऐं उमर बिन ख़त्ताब जी क़बर ते अची सलाम चवंदो। ॿिन्ही जी क़बर ते अची शेख शरीफ मुर्तज़ा जो किताब अशाफ़ी फिल इमाम ॿिनि जिल्दनि जे अंदरि मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहे अरबी में। मूंखे ॿुधायो ही तालुक आहे एॾो प्यार भरियो तालुक ऐं असांखे छा ॿुधायो आहे दुश्मनियूं हुयूं। इमाम जाफ़र सादिक छा चवंदो अबू बकर सिद्दीक मूंखे ॿिनि तरफ़नि खां ॼणियो आहे ॿ दफ़ा ॼणियो आहे। छो संदन वालदा जेका उमे फरवा जेका आहे वालदा इमाम जाफ़र सादिक जी उहा उमे फरवा ख़बर अथव केरु आहे? हिकिड़े पासे खां अबू बकर सिद्दीक जो पोटो वालिद आहे ॿिए तरफ़ खां अबू बकर सिद्दीक जी पोटी वालिदा। हिकिड़े पासे खां अबू बकर सिद्दीक जो पोटो वालिदा ॿिए तरफ़ खां अबू बकर सिद्दीक जी पोटी उम्मे फरवा जी वालिदा आहे। अहिड़ो माना इहो सबूत आहे दलील आहे जंहिंजो को इनकार नथो करे सघे। फ़ख्र पियो करे अबू बकर मूंखे ॿिनि तरफ़नि खां ॼणियो आहे। इमाम बाक़िर तलवार जो जेको दस्तो हूंदो आहे उन ते माना सिंगार कराए थो। के पुछोसि छाजे करे कि अबू बकर सिद्दीक पंहिंजी तलवार जो दस्तो तंहिंजी सिंगार कराई इन करे करायो अथमि। जिसे तव्हां सिद्दीक था चओ अहिड़ा दुश्मन बि हुआ न अहिड़ा बदबख्त बि हुआ सहाबा जे दरमियान ग़लत फ़हमियूं पैदा करण वारा तमामु सिद्दीक था चओ। इमाम जाफ़र सिद्दीक वेठलो इमाम जाफ़र सादिक रहमुल्लाह वेठलो हवालो किताब जो कश्फुल गुम्मा अरबली जो ॿिनि जिल्दनि में अरबी में मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहे ईरान जो शाया शुदा। इमाम जाफ़र सादिक वेठलो उथी बीठो क़िबले ॾांहुं मुंहुं कयईं ऐं पोइ छा चई कि हा नम सिद्दीको असिद्दीको हा सिद्दीक अबू बकर सिद्दीक आहे जेको अबू बकर खे सिद्दीक न चवे अल्लाह उन जी ॻाल्हि दुनिया आख़िरत में सची न करे। छा तव्हांखे हवाला ॿुधायां एॾो प्यार भरियो तालुक पर छा आहे जेकॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधाइनि था त पोइ त जे बुनियाद ते मज़हब क़ाइमु आहे मज़हब ई बींदो हलियो उहो मज़हब ई क़ाइमु कोन रहंदो। अल्लाह अकबर सैयदना अली सां अल्हम्दुलिल्लाह अहले हदीस मोहबत कनि था दिली मोहबत उहा मोहबत जेका शरई हद जे अंदरि उहा न जेका ग़ुलव आमेज़ आहे। असीं चऊं था ऐलान कंदा हलूं जंहिं माण्हू खे सैयदना अली सां मोहबत न आहे अल्लाह जो कसम मोमिन ई कोन्हे बुग़्ज़ रखण वारो मुनाफ़िक़ आहे। यादि रखी छॾियो इहो अहल हदीस जो अक़ीदो आहे पर असीं उन मोहबत जा क़ाइल आहियूं जेको शरई दायरे जे अंदरि हुजे उन खां ॿाहिरि न हुजे। इहा शइ बि असांखे अल्लाह जे रसूल सेखारी आहे असांखे क़ुर सेखारी आहे। पाण सुगरा फरमाए इय्याकुम वल ग़ुलव खां बचो हद टपण खां बचो। हद इंसान टपी वियो गुमराही में वेंदो हलियो। सैयदना अली बि इहा ॻाल्हि करे वियो हद खां वधीक मोहबत करण वारो मूंसां जहन्नम जे अंदरि वेंदो तबाह थी वेंदो। तंहिंजे करे दोस्तो अल्लाह ताला खां दुआ घुरूं अल्लाह ताला असांखे सभिनी सहाबा जी मोहबत नसीब फरमाए ख़ुसूसन सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह अन्हु जी मोहबत नसीब फरमाए असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। अॼोको ही दर्स क़ुरान असांजे जंहिं मोहतरम दोस्त एतमाम कयो आहे असांजो इंतिहाई प्यारो दोस्त हाजी अमीन ज़रगर साहब अल्लाह ताला उनजो ख़र्चु उनजी महिनतूं क़बूल फरमाए। तव्हां जेके दोस्त हली आया आहियो अल्लाह तव्हांजो अचणु असांजो ॿुधण ऐं ॿुधाइणु क़बूल फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।